मख त हीअ रोज़ मानीअ ते बि फिरंदी आ। हिकिड़ी मख जेके माखीअ जी मख चइबो आ। अदा मखियूं ॿई हन न, ॻाल्हायो मखियूं ॿई हन, लेकिन अल्लाह जो क़ुरान कॾहिं पढ़ी त ॾिस। अल्लाह अल्लाह मुझे बेनियाज़ रब फरमायो व औहा وأوحى ربك إلى النحل أن اتخذي من الجبال بيوتا ومن الشجر ومما يعرشون وأوحى ربك إلى النحل ऐ खुदा जा बाना कुरान पढ़ी ॾिसो। इन माखीअ जे मख जे लाइ रब थो चवे त मां अल्लाह इन माखीअ जे मख खे इल्हाम कयो। कादे माखीअ जी मख, कादे रब जो पैगाम। अल्लाह जे ज़ात फरमायो मखियूं त ॿई मौजूद, मगर हिन मख खे तूं असां फुहारा करे मारींदा हो, हिन गंदी मख खे तूं असां घर मां तड़े कढंदा हो, पर जेका माखीअ जी मख उन खे ॻोल्हींदा हो, इन करे ॻोल्हींदा हो जो अल्लाह क़ुरान करीम में उन मख जो ज़िक्र फरमायो आ। मुझे बेनियाज़ रब फरमायो त मां अल्लाह जी ज़ात फी शिफाउल लिन्नास, उन माखीअ जे मख जे खाज में मां अल्लाह इंसानन जे लाइ बीमारन खां शिफा रखी छॾी आ। उन माखीअ जे मख खे हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे मदीने जे साईं सॾु कयो, अय्युहन नहल तालैन, ऐ माखीअ जी मख हेॾे आ, ऐ माखीअ जी मख हेॾे आ। मख चे मुझे हुजूर जे तरी मुबारक ते वेठी, मुझे आका पुछो दे ख़बर, ऐ माखीअ जी मख जी मुंहिंजा आका खाईंदी आ गुलन जी कड़ी रस, जॾहिं कढंदी आ त मिठड़ी कीअं थींदी आ। उन माखीअ जे मख जवाब ॾिनो, ऐ मुंहिंजा महबूब सोना, ऐ मुंहिंजा आका महबूब सोना, उहा माखीअ जी मख सॼे मानारे जी राणी हुई। जवाब थी ॾे आका, मां हिन पूरे मानारे जी राणी हा, मुंहिंजी ड्यूटी इहा, मां गुलन